jungle. जी नाज़रीन तव्हांखे शिकारपुर खां ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त शिकारपुर जे ईदगाह भरिसां लाड़ाई महल में पंहार बिरादरी जो आसिफ़ घुनियूं जे घर मथां चढ़ाई संदसि खे ॿाहिरियां माण्हू तशदुद करे ज़बरदस्ती खणी करे संसार कराइण बैदि स्टोरगंज थाणे जे हवाले कयो वियो आहे। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त शिकारपुर जे ईदगाह भरिसां लाड़ाई महल आसिफ़ घुनियूं जे घर मथां पंहार बिरादरी जी चढ़ाई संदसि मथां ॿाहिरियां माण्हू सरेआम आज़ादाणा तशदुद कंदा रहिया बाद में स्टोरगंज थाणे हवाले कयो वियो आहे। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त पंहार बिरादरी जो चवणु आहे त आसिफ़ घुनियूं असांजे छोकिरनि सां छेड़छाड़ करे रहियो हुयो, जंहिं बैदि असां अहिड़ो एक्शन खयो आहे। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त हीअ कानून जी बेहसी चइजे या रिट कमज़ोर चइजे, हिन नौजवान मथां सरेआम शहर जे विच बाज़ार में थाणे जे नज़दीक उन मथां ॿाहिरियां माण्हू तशदुद कयो वियो। कंहिं शहरी उनखे आज़ादु करण जी का बि सदाकत न कई। जी नाज़रीन तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त पंहार घुनिया बिरादरी जी अमड़ संदसि आसिफ़ जी अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पंहार बिरादरी असांजे घर में ज़बरदस्ती घिरी करे असांजो सामान ऐं असांजी न्याणी जो पयल ॾाज बि खणी वई आहे ऐं पुलिस बि असांजी FIR दाख़िल नथी करे। पंहार बिरादरी जो को बाअसर साथ ॾेई रहियो आहे, जंहिंजी चुर्च ते हुननि असांजे घर मथां हमिलो करे असांजे नौजवान खे सख़्तु तशदुद कयो वियो आहे ऐं असांखे अञा वाधारो ख़तरो आहे। असांजी मदद कयो, असां थाणे ते था वञूं, मुतबियन सां इंसाफ तो बेगुनाही जो ज़ुल्म कयो तो असांजे गुंडागर्दी कई तो असांजो न्याणे जे ॾाज जा पैसा बि खणी विया आहिनि, असांजो सोन बि खणी विया आहिनि, गेले मुंहिंजे नंढड़े खे सफ़ा मारण जहिड़ो करे पहुचनि था। असांजो कारो आहे, असांजो सां ज़ुल्म कयो तो हिननि जो गुंडागर्दीअ जो दहशतगर्दीअ जो हिन जो प्लान हुई। असां सां इंसाफ कयो वज़ीर आला सिंध सां इमरान ख़ान सां, शिकारपुर जे सियासी जेके समाजी जेके आहिनि उन्हनि सां, वॾनि अमीरनि सां असांजी ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो। हिननि जा जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि जी मदद था करनि, ज़ुल्म बि असां सां थियो आहे, असांखे ईअं ई था थाणे था चवनि तव्हांजूं FIR थींदियूं ऐं उन खां बाद में तव्हांजे मथां डकैतीअ जो केस लॻंदो, तव्हांजे मथां गुंडागर्दीअ जेको बि तव्हांजे मथां केस हयोसीं बसि FIR थींदी जा असां सां ठहो, असांजी मदद कयो। हिननि क़ुरान जे वास्ते असां कून था ॻाल्हायूं, असां सच था ॻाल्हायूं, अलाह जे रसूल जे वास्ते असां